कुछ चंद गुफ्तगू फेर वठूं था और उनकी शान ॿुधूं था ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ॿुधूं था, जंहिंमें हर हफ़्ते तव्हांखे बिरादर तरीक़त इंजीनियर अकील अहमद हुसैनी तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो आहे। अॼु इंशा अल्लाह ताला थोड़ी देर खां बैद में ॿुधाईंदो, लेकिन ज़िक्र जे मुतालिक़ असांजे हिन मदरसे में आयल महिमान जेके अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ क़ुरान आहिनि, साईं हाफ़िज़ मुबारक अली ताहिरी नक्शबंदी तव्हांखे ज़िक्र जे मुतालिक़ चंद मिंट गुफ्तगू कंदा। उन खां बैद में इंशा अल्लाह ताला इमाम रब्बानी मुजद्दिद अल-अफ़सानी रहमतुल्लाह अलैह जे मक्तूबात शरीफ मां चंद रूह पर नूर गुफ्तगू इंशा अल्लाह ताला ॿुधंदासीं। सभ खां पहिरियां ज़िक्र जे मुतालिक़ साईं हाफ़िज़ मुबारक अली ताहिरी नक्शबंदी खां चंद मिंट गुफ्तगू ॿुधो, उन खां पोइ इंशा अल्लाह ताला तालिब इल्म साथियों, मुअज़्ज़ज़ व मुकर्रम मेहमानान गिरामी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सोने नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते सदक़ो फ़ुरूज है। अस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अदा मां एॾो वॾो आलम बि न आहियां, हाफ़िज़ बि न आहियां, फ़क़ति नालो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फ़रमाईंदो आहे, यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे सीपारा उन्हीं में फ़रमाईंदो आहे, जो का मूं आयत करीमा तिलावत कया अल्लाह तबारक व तआला उन खे ॿुधण ऐं ॿुधाइण उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ बख़्शे। आमीन। अल्लाह तबारक व तआला फ़रमाईंदो आहे, यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। व तआला फ़रमाईंदो आहे, क़यामत जे ॾींहुं न माल कमु ॾींदो न औलाद, मगर जिन इंसाननि क़ल्ब सलामत आंदो। यानी न माल कमु ईंदो न औलाद कमु ईंदो, यानी सलामत क़ल्ब ईंदो, यानी दिलि जेका ज़िंदा दिलि हुजे, यानी अल्लाह तबारक व तआला जेका दिलि ॾिनी आहे उहा ज़िंदा हुजे, उहा अल्लाह तबारक व तआला जे इश्क़ में हुजे ऐं अल्लाह तबारक व तआला जे इश्क़ में हुजे। उहो अल्लाह तबारक व तआला जो इश्क़ असांखे किथां मिलंदो, कहिड़े रंग में मिलंदो? अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फ़रमाईंदो आहे, या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। ए ईमान वारो, डिॼो मूं अल्लाह खां मुंहिंजे सचनि जी सोबत अख़्तियार कयो, सोबत अख़्तियार कयो। उहो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला जो उहा असांखे सचनि जी सोबत मां मिलंदो। इन सचनि जी सोबत मां कहिड़े रंग में मिलंदो, कहिड़े ढंग में मिलंदो, ऐं जेतिरो बि जंहिं बि इंसान जो पंहिंजे मुर्शिद सां जेतिरो बि प्यार हूंदो उन खे अल्लाह तबारक व तआला ओतिरो ई ज़िक्र ॾींदो, ओतिरो ई ज़िक्र मिलंदो, ओतिरो ई मोहबत उनखे नसीब थींदो। ऐं अल्लाह तबारक व तआला असांजो चवणु पंहिंजे बारगाह में क़बूल आहिनि।